नाज़रीन, सिंध के चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जिना अस्पताल में अर्ली प्रेगनेंसी असेसमेंट एंड एडवांस्ड केयर वन स्टॉप सेंटर जो इफ्तिताह करे छॾियो आहे। सेंटर में हमल के शुरुआती मरहले के सुञाणप, तिबी सलाहत ऐं सलाह मशवरे ऐं नौजवाननि जे सेहत बाबति जदीद सहूलतूं ऐं हिक ई हंधि फ़रहाम कयूं वेंदियूं। इफ्तिताही तक़रीब में जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी के वाइस चांसलर, जिना अस्पताल के एग्जीक्यूटिव डायरेक्टर, सीनियर डॉक्टरनि, फैकल्टी मेंबरनि ऐं तिबी अमले ऐं ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबरनि शिरकत कई है। न्यू वन स्टॉप सेंटर औरतुनि ऐं नौजवाननि खे महफ़ूज़, मरतूब ऐं मयारी तिबी ख़िदमतूं हिक ई छित हेठि फ़रहाम कंदो। इस्पताल इंतज़ामिया पारां इहो चयो वियो आहे। जिना अस्पताल सां संदसि पुराणो तालुक़ु आहे ऐं हर दौरे दौरान हिते सिहत जे शोबे में को न को नओं मनसूबो ॾिसण में अचे थो, जेको साराह जोॻो आहे। चीफ सेक्रेटरी पारां इहो चयो वियो आहे। जिना अस्पताल मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ मरीज़नि खे मयारी ऐं बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करे रहियो आहे। आसिफ हैदर शाह पारां इहो चयो वियो आहे। उन हवाले सां कराची खां ब्यूरो चीफ इमदाद सुमरा लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, तफ़सील खां आगाह कजो। बिल्कुल, सिंध के चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह जनाब पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंट्रल में अर्ली प्रेगनेंसी असेसमेंट एंड एडोलेसेंट केयर वन स्टाफ सेंटर जो इफ्तिताह करे छॾियो आहे, जिते हमल जी शुरुआती मरहले की सुञाणप, तिबी सलाह मशवरनि ऐं नौजवान जी सेहत बाबति जदीद सहूलतूं हिक ई हंधि फिराम कई वेंदियूं। इफ्तिताही तक़रीब में जना अस्पताल JPMC यूनिवर्सिटी के वाइस चांसलर, जना अस्पताल के एग्जीक्यूटिव डायरेक्टर, सीनियर डॉक्टरन, फैकल्टी मेंबरन, तिबी अमले ऐं ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबरन शिरकत कई है। अस्पताल में मौजूद नओं वन स्टाफ सेंटर औरतुनि ऐं नौजवाननि खे महफ़ूज़, मरबूत ऐं मयारी तिबी ख़िदमतूं हिक ई छित हेठि फिराम जेको आहे कंदो। जिन तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह चयो त जना अस्पताल सां संदसि पुराणो तालुक़ु आहे ऐं हर दौरे दौरान हिते सिहत जे शोबे में को न को नओं मनसूबो ॾिसण में अचे थो, जेको साराह जोॻो आहे। चवणो त जना अस्पताल मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ मरीज़नि खे मयारी ऐं बहितरी तिबी सहूलतूं फ़राहम करे रहियो आहे। संदसि वधीक चवणो हो त सिहत जो शोबो सिंध हुकूमत जावलीन तरजीह में शामिल आहिनि ऐं सरकारी अस्पतालनि खे वधीक मज़बूत बणाइण लाइ हुकूमत मुसलसल कदम खणी रही आहे। हिन ऐलान कयो त जना अस्पताल खे वधीक बजट, घुर्बल वसीला ऐं ज़रूरी इंसानी वसीलनि जी फ़राहमी खे यकीनी बणायो वेंदो। चीफ सेक्रेटरी वधीक चयो त मौसमियाती तब्दीली ऐं ग़िज़ाई खोट सबबि औरतुनि ऐं ॿारनि जी सिहत सबबि सभ खां वधीक मुतासिर थी रही है। तंहिं करे माउ ऐं ॿार जी सिहत बाबति प्रोग्राम खे वाश, पाणी, सफ़ाई ऐं हिफ़्ज़ सेहत आबादी जे बहबूद ऐं ॿार जी ज़िंदगी जी पहिरीं इक़्तज़ा ॾींहं वारनि मनसूबो सां ॻणणु ज़रूरी आहे। हिन ज़ोर भरियो त महदूद तेज़ी सां वधंदड़ आबादी खे नज़र में रखंदे एहतियाती इलाज, आगाही ऐं सराइती आबादी मनसूबाबंदी ते ख़ासि ध्यानु ॾियणु वक़्त जी ज़रूरत है। जी महिरबानी इमदाद सुमरा, तफ़सील खां आगाह करण लाइ।